शदाद कोट मुल्क भर में चावल की आमदनी और ज़राई मंडी के हवाले से ख़ास पहचान का मालिक है। इस वक्त शदाद कोट अनाज मंडी में चावल की फसल का तैयार होकर पहुंचना शुरू हो गया है, मगर जो कीमत फ़ी मन के हिसाब से राइस मिलर्स दे रहे हैं वो जुल्म के इंतहा वाली बात के बराबर है। वश न्यूज़ से बात करते हुए एक आबादगार का कहना कुछ इस तरह है कि हमारे चावल के फ़ी मन का कीमत हमें 2 से 2.5 हज़ार रुपये देकर जुल्म किया जा रहा है, जबकि इसी चावल के खाद में इस्तेमाल होने वाला यूरिया 10,000 रुपये, DAP 15,000 रुपये और बीज 11,000 रुपये है। इन जी जेके रेट तमामु घटि आहे, उठणे पिया सुठो रेट ॾियूं 3400 रुपया, 2 ॾींहं हली 2 ॾींहं खां पोइ वरी 2500, हाणे 2000 लॻे थो अॻिते वञी 1600-1700 त वेंदा। हे माफ़िया जो हिकु चाल आहे। छा जेके ग़रीब ऐं गुरबे जो हिन टाइम असांखे यूरिया 4500 अछो थो मिले ऐं DAP जे कारो आहे 15,500 14,500 ते कल्ह असां पाण ख़ुदि वरिता आहियूं। छा जे करे माफ़िया गैंग जीअं असांखे कणकनि में बि असांखे धोखो मिलियो, हिन साल असांखे सारनि में ईअं धोखो ॾियणु चाहिनि था। असां ग़रीबनि जो हक़ कुड़ुम था, हारी खे कुझु नथो पए। मुर्गी जो ॾिसो रेट त 550-600 फ़ी किलो थी वियो आहे ऐं सारनि जो रेट 2000 थी वियो आहे। मुर्गी जो 5 किलो 2500 रुपया, सारे जो मण 1800 रुपया अथव। इहे नाइंसाफ़ी कॾहिं ख़तमु थींदो जॾहिं असां पाण उथंदासीं ऐं ग़रीब ऐं असांजो जेके शदाद कोट में जेके गैंग आहे, जेके माफ़िया ब्लैक लिस्ट राइस मिल जेके आहिनि, इहे टोटली करप्ट आहिनि। हो चवंदा जीअं कयूं त असां पंहिंजो यूनियन आहे न, बसि राति जो असां पंहिंजो यूनियन ठाहे ऐं हर शइ असां उन में पंहिंजो पाण कयूं, भली हारी रोए पिने या ज़मींदार। जीअं ज़मींदार खे छा आहे, सॼो व्याज, भाण बि व्याज, ॿिज बि व्याज, हर बि व्याज ऐं जेतिरो पाणी बि व्याज ते असांखे आधा पखो थो हले। साईं तव्हांजो व्याज आहे, हाणे हारी वञे काॾे, गुरबत थी वियो आहे घणो, इन जेके करप्शन थी वियो आहे, लूट मार थियो आहे। अॻिते तो लॻे थो त हे फोरलोट घर में कोई असां निकिरी न सघंदासीं। महिरबानी असां आले दर त कयूं था त फ़िलहाल हिन 4-5 हज़ार त रेट रखी वञे त उन जे करे हाणे किसान जो बिज मां पाण अगस्त में वरितो आहे 11,000 रुपया मण, जॾहिं हे लिया थो न चवंदो 3500 रुपया 4,000 रुपया, हे किथां इंसाफ़ी आहे। वश न्यूज़ से बात करते हुए उनका मजीद कहना था कि खुदा के वास्ते जो हमारा हक बनता है वो हमें दो और व्यापारी हजरात को सख्ती से हिदायत की जाए कि वो कटौती के नाम पर 3-3 मन काटना भी बंद करें। कैमरा टीम के साथ गुलाम अली बरावई, वश TV, शदाद कोट।